हाय व्यूअर्स, आगा ज़फ़र कल्याण कालम में हाज़िर आहियूं। सभिनी दोस्तनि खे भलीकार। सॼी सिंध में पाणी जी खोट ख़िलाफ़ मुज़ाहिरा, माण्हुनि जा एहतिजाज ऐं असां वटि रुॻो अंगनि अखरनि जी ॻाल्हि आहे त भई पाणी छॾियो वियो आहे, पाणी कयो वियो आहे। गुज़िरियल महीने खां वठी सिंध हुकूमत जा जेके अहलकार आहिनि या ज़िम्मेदारान आहिनि या स्टेक होल्डर्स जेके आहिनि, उहे मुख़्तलिफ़ मीटिंग्स में मिसाल अप्रैल जी 2 तारीख़ ते जेका मीटिंग थी हुई ऐं उन जे नतीजे में जेको मिनिस्टर साहिबु जाम ख़ान शोरो इहो चयो त असांखे इर्सा जेके अंग अखर ॾिए थो उन्हनि अंगनि अखरनि ते एतबार नाहे। यानी जेकॾहिं तव्हांजी गवर्नमेंट लेवल ते बि इहा ॻाल्हि कजे त इहो हिकिड़ो अजीब सूरत हाल आहे। ऐं सच इहो आहे त कॾहिं बि असां मथियनि सूबनि में पाणी जे लाइ को मुज़ाहिरो थींदे कोन ॾिठो आहे, पाणी जे लाइ को जहिड़ो थींदे कोन ॾिठो आहे। पाणी असां वटि जेको पोज़ीशन आहे, पाणी जेकॾहिं असां वटि पीअण जो पाणी कोन हुजे थो, असांजी हेठि जेका लाड़ आहे, हेठियों जेको सिंध जो हिसो आहे, उन जो त पाणी ज़मीन जो पाणी कड़ो आहे। ऐं मथे बि केतिरनि जॻहियुनि ते जेको पाणी जेको पोर्टेबल वाटर जंहिंखे असीं चऊं था, अंडरग्राउंड वाटर, जर जो पाणी, उन में इलाही टॉक्सिन्स आहिनि, उन में ज़हर आहिनि, उन में सिंकियो आहे। ऐं उन जे करे उहो पाणी बि माण्हुनि जी सिहत लाइ, पीअण जे लाइ नुक़सानकार आहे। ऐं किथे बि सॼी सिंध में असां तमामु थोरो पाणी जेको आहे अवेलेबल आहे असां वटि पोखुनि जे लाइ, हेठियों पाणी जेको आहे। उन जे करे असांजो घणो जेको आहे निर्भर, घणो करे असीं दरियाई पाणी ते ई असां भाड़ियूं था। ऐं दरिया जी पोज़ीशन इहा आहे त असां वटि दरिया में पाणी न हुजण करे जेका ख़राबु सूरत हाल आहे, असां वटि ॿेला ख़तमु थी विया आहिनि। हर तरह जी आबी ऐं झंगली जीवत जेका आहे उहा शदीद ख़तरनि जो शिकार थी वई आहे। ऐं हीअ जेका ज़िंदगी आहे, उहा ज़िंदगी, सभु क़िस्म जी ज़िंदगी जेका आहे उहा हिक ॿिए ते आधार आहे, उनजो हिक ॿिए ते डिपेंडेंसी आहे। असीं लाइफ साइकिल जेका बायोलॉजिकल लाइफ साइकिल आहे, उन जे तहत असांजे लाइ वण बि ज़रूरी आहिनि, असांजे लाइ पखी पखण, जानवर, झंगली जानवर, उहे सभु ज़रूरी आहिनि। पर असीं इंसान जेके आहियूं, पंहिंजी हबच, पंहिंजी लालच, पंहिंजे आमदनी जे ज़रियनि खे वधाइण जे लाइ असां कंहिं बि शइ जो को ख़्यालु कोन था रखूं। ऐं उनजो नतीजो इहो आहे त असां वटि पखी पखण, जानवर उहे त घटिजी विया आहिनि, पर उनजो हिकिड़ो ॿियो वॾो ख़तरनाक नतीजो जेको निकिरे थो उहो इहो आहे त असीं पाण इंसान जेके आहिनि उहे बि शदीद बीमारियुनि जा ॾे धिकजनि पिया। ऐं गर्मी जेका आहे, गर्मी पद इंतिहाई वधी वियो आहे। हींअर अॼु 12 मई आहे, 12 मई ते जेका हैदराबाद जी गर्मी जी पोज़ीशन आहे उहा 48 डिग्री सेंटीग्रेड आहे। 48 डिग्री सेंटीग्रेड हैदराबाद ऐं 12 मई। गुज़िरियल साल मई में 43-44 डिग्री हुई, पर 48 डिग्री सेंटीग्रेड। इन जो वॾे में वॾो जेको सबबु आहे उहो पाणी जो न हुअणु आहे। हेसिताईं जेकॾहिं पाणी हुजे हा ऐं असांजूं ॿनियूं जेकॾहिं थधियूं हुजनि हा, त हवाऊं बि ज़ाहिर आहे कुझु थधियूं हुजनि हा। ऐं जेकॾहिं ॿेलनि खे थोरो घणो पाणी मिलियो हुजे हा त, ऐं उते वण हुजनि हा, त ज़ाहिर आहे उहे जेके वण आहिनि उहे पाणी खे बाफ़ बनाए जॾहिं फ़िज़ा में छॾीनि था, त पोइ वरी जेके ॿिया जेके समुंड मां उथंदड़ जेके बाफ़ आहे उहा पाण में मिली ऐं हिकिड़ो प्रोपोर्शनली हिकिड़ो बरसाति जो सबबु थिए थी, जंहिंजे करे न सिर्फ़ु गर्मी घटिजे थी पर सॼी धरती ते सावण थिए थी, जंहिंजे करे इंसान ज़ात सां गॾोगॾु हर तरह जी ज़िंदगी खे बेशुमार लाभ ऐं फ़ाइदा आहिनि। आउं हिकिड़ी गुज़ारिश करणु थो चाहियां त हीअ मुंहिंजे साम्हूं हीअ जेको आहे, तव्हांखे स्क्रीन ते बि शायदि नज़र ईंदो हूंदो, त हीअ पाकिस्तान जो जेको 1991 वारो पाणी ठाह आहे। पाणी ठाह इहो असल में हिनखे तारीख़ी विर्छ बि चवंदा आहिनि, छो त कुझु
हिकिड़ी अजीब ॻाल्हि मूंखे कंदे कंदे हिकिड़ी ॻाल्हि यादि अची वई त जॾहिं पहिरियों दफ़ो अंग्रेज़ ब्रिटिश जॾहिं इंडिया हुई ऐं सिंध तरह हिकिड़ो आज़ादु रियासत जी हैसियत में हुई, जीअं ई उन्हनि अंग्रेज़नि कब्ज़ो कयो त थोरनि ॾींहंनि में उन्हनि खे ख़्यालु आयो हो ऐं इहो ख़्यालु बि उन वक़्त जे पंजाब यानी 1871 तक़रीबन में उन वक़्त जी पंजाब जी हुकूमत इहो ॾिनो हुयो ख़्यालु त पाणी खे ज़ख़ीरो करणु खपे ऐं मथे खे डेम ठाहिणु खपनि 1871। ऐं उन वक़्तु बि सिंध जे अकाबरनि कुझु माण्हुनि, हालांकि उहे माण्हू पढ़ियल लिखियल कोन हुआ, पर उन्हनि हिकिड़ो कमाल जो हिकिड़ी आहे त पुछड़ीअ ज़मींदारनि हिकिड़ो ख़तु लिखियो हो वायसरा हिंद खे, लॉर्ड कैनिंग खां पोइ जेको आयो हुयो उन वायसरा खे उन्हनि ख़तु लिखियो हुयो त ईअं करण सां जेका सिल्ट आहे, जेका वारी आहे पाणी जी, जेका ज़रख़ेज़ मिटी जेका पाणी खणी थो अचे, उहा रुकिजी वेंदी ऐं असांजी ज़मीनुनि खे नुक़सानु थींदो। तंहिं करे इहो तॾहिं ही टेक्निकलिटीज़ जी ख़बर न हुई, ॿियनि शयुनि जी त ख़बर ई न हुई माण्हुनि खे, पर उन वक़्तु बि असांजे अकाबरीन खे इहो ख़दशो ऐं खुटको हो त पाणी जेका आहे असां उनजी रोक न थियणु खपे, पर पाणी ते सभु इंसान ज़ात जो गॾियल जेको आहे सो उन ते हुजणु खपे। त हीउ जेको 1991 वारो ठाह आहे, असीं अॼु बि चऊं था त भला उन ठाह तहत ई असांखे पाणी जेकॾहिं मुहैया कयो उनजी जेका प्रोपोर्शनल जेका हिकिड़ी विर्छ आहे उन में ही टेबल ठहियलु आहे, टेबल 1 उन में ही ॿुधाए थो त पंजाब खे जेको टोटल समर सीज़न में, यानी हीअ जेका मौसम आहे ख़रीफ़ जी या कती जेको पाण चऊं था, उन में पंजाब खे 45.725 ऐं सिंध खे 41.864 MAF पाणी या परसेंटेज जेको आहे प्रोपोर्शनल परसेंटेज जेको ठहे थो उनजो, उहो आहे पंजाब जो 32.42 ऐं सिंध जो 29.68। बाक़ी ख़ैबर पख्तूनख्वा ऐं उन्हनि जे त हाणे इन करे कोन था ॻाल्हायूं जो उन्हनि खे न केतिरी ज़मीन आहे, न उन्हनि जी एतिरी पोख हूंदी आहे, उते बरसातुनि जो ऐं उते हिकु सिस्टम ॿियो आहे, उनजे करे उहे जेके वण उन्हनि जा ऐं सावा उते हुजे थी, थोरी थोरी ज़मीन हूंदी आहे इरीगेशन जे लाइ ऐं पंहिंजो पोखुनि जे लाइ, त उन्हनि खे उन हिसाब सां पाणी जी विर्छ बि एतिरी हूंदी आहे, पाणी ज़ाहिर आहे उतां ई अचनि था, बरसातूं बि उते थियनि थियूं, बर्फ़ बि उते थिए थी। या हीअ जेका ख़ैबर पख्तूनख्वा जेका सिविल कैनाल्स आहिनि उहो हिकिड़ो वरी उन्हनि जो 2.22 वॉल्यूम आहे, बलूचिस्तान खे 3.515 ॾिजे थो पाणी। त इहा जेका सूरत हाल आहे पाणी जी, इन पाणी जी सूरत हाल में असांखे ॾाढो हिकिड़ो हींअर जेको पाणी मिले थो ॾाढो दुखदायक हद ताईं असांखे ॿुधायो वियो वञे थो त सिंध खे जेको आहे सो 48% या 45% खोट आहे, पर एक्चुअल उहा खोट जेका आहे सा 65% आहे। अॼु जी जेका 65% जॾहिं तव्हां पाणी जी खोट ॾींदव सिंध खे, सा बि माना सिर्फ़ु अंगनि अखरनि में आहे, हालति इन खां वधीक ख़राबु आहे, पर 65% माना 65% जेकॾहिं पाणी केनालनि में, दरियाहनि में ऐं शाखुनि में जेकॾहिं घटि वहंदो त पोख कीअं थींदी। असांजी हीअ जेका सीज़न आहे, हीअ जेका सीज़न निकिरे पई वञे पई जेका हीअ वोण पोखण जी सीज़न आहे। वोण जेको आहे सो हिकिड़ो अहिड़ो कपह जंहिंखे असीं चऊं था, उहो अहिड़ी पोख आहे जंहिं ते असांखे पूरो मुल्क ऐं असांजी इकोनॉमी जेका आहे असांजी उहा घणे भाङे तक़रीबन असांजी जेका 60% असांजे मुल्क जी जेका असांजो मुल्क जी मुआशी जेका आधार आहे उहा रहे थी इन एग्रीकल्चर ते, ऐं एग्रीकल्चर में बि तक़रीबन 60% असांजो मुल्क जेको आहे सो इन कपह जे फसल सां सलाड़ियल आहे, छाकाणि त कपह हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जॾहिं उहो पोखिजे थी उहा त उनजो जेका कपह आहे जॾहिं चुणबी आहे त जेके असांजूं हारी ऐं हारियाणियूं जेके आहिनि उन्हनि जी उन ते रोज़ाने जी उजरत हूंदी आहे, पोइ जॾहिं उहो गॾु थींदी आहे
खजंदी आहे, कारखाननि में वेंदी आहे, त गाॾियूं ड्राइवर्स जी पेट्रोल मुल्क में हिकिड़ी रेल पेल थी वेंदी आहे पैसे जी। ऐं पोइ जॾहिं उहो वरी जिनिंग फैक्ट्रीज़ में जॾहिं पहुचंदी आहे त उते हिकिड़ो लेबर ऐं सॼो हिकिड़ो पूरो सिस्टम उते हुनजो एडॉप्ट थिए थो। हिन खां पोइ उन में जेको ककिड़ो निकिरे थो उहो अलॻि आहे, जेको हुनजी कपहि निकिरे थी, हुन जूं गठूं ठहनि थियूं ऐं धागे जे मिलुनि में वञनि थियूं या कपिड़े जे मिलुनि में वञनि थियूं, त धागो वरी कपिड़ो ऐं असांजी वॾे में वॾी एक्सपोर्ट जेका आहे उहा बि ज़ाहिर आहे इहा ई आहे। ऐं जेको असांजो खाजरू तेल आहे उन में 60% जेको तेल इस्तेमालु थिए थो उहो उन ककिड़े जो हूंदो आहे। ऐं पोइ उहे कारखाना, इन जो मतिलबु आहे त जेके गिह जा कारखाना आहिनि, जेके ऑयल जा कारखाना आहिनि, उन्हनि जो बि दारोमदार इन कपहि ते आहे। ऐं हीअ जेके ॾींहं आहिनि हीअ जेके हींअर निकिरनि पिया, हीअ आख़िरी ॾींहं आहिनि असांजी ककिड़ा वोण पोखण जा। ऐं ॾुख जी ॻाल्हि इहा आहे त इहो ॿुधायो इहो थो वञे त पंजाब खे 32% खोट आहे। ऐं वरी इहो ॿुधायो वञे थो त असां कुझु पाणी सिंध जो वधीक वधारो यानी ओधारो खयों आहे, जेको अॻियां हली मोटाए ॾींदासीं। उहो जॾहिं अगस्त या जुलाई खां पोइ उहो पाणी जॾहिं ॿोॾि ईंदी त उहो पाणी असांजे कहिड़े कम जो आहे, जॾहिं असांजा फसल, असांजी ॿनियूं हींअर आबाद न थी सघनि, असांजे शहरनि में, असांजे ॻोठनि में शदीद गर्मी हुजे, असांजा जेका आबी जीवत आहे उहा जेका आहे सा मरण जी कगार ते पहुची वञे, असांजी जेका फ़िज़ाई जेका पखी पखण झंगली जीवत जेका आहे उहा ख़तमु थी वञे, त इहे जेका वेसाघातियूं आहिनि इहे न थियणु घुरिजनि। अॼोकी जेका पोज़ीशन आहे, इर्सा जेका रोज़ानी डेटा असांखे मुहैया करे थो पाणी जी, उन ते आउं इहे ॾिसां पियो, इहे तव्हां स्क्रीन ते तव्हांखे ॾेखारिबो। अॼोकी जेका पोज़ीशन आहे उहा तरबेला जी डेड लेवल आहे 1392 पर 1411.37 फुट उते पाणी आहे। ऐं जेको मीन जेको इनफ्लो आहे उहो आहे 90,600 ऐं क्यूसिक्स, ऐं जेको आउटफ्लो आहे उते उहो आहे 85,000 क्यूसिक्स। ईअं ई पोइ जेको कालाबाग जी पोज़ीशन पर असां मोटी था अचूं, चश्मा खे बि छॾियूं था, असीं तौसा ते था अचूं, त तौसा जी अॼोकी जेका पोज़ीशन आहे पाणी जी उहा 73,077 क्यूसिक्स आहे, 73,077 क्यूसिक। डिस्चार्ज हुनजो जेको आहे अॼु उते आहे 64,673 क्यूसिक। ऐं पर जेका असांजी गुडू जी जेका पोज़ीशन आहे उहा 36,800 क्यूसिक्स आहे। ऐं 36,800 क्यूसिक्स आहे मथियों वहिकिरो, ऐं 36,800 क्यूसिक्स जी हेठियों वहिकिरो असांखे ॿुधाए थो। ऐं जॾहिं त हिन में जेको पाणी एवापोरेट थिए थो, जेको बाफ़ बणिजी उॾामी वियो, उनजो हिते ज़िक्र ई कोन्हे जेका खोट थिए थी। तंहिंजे करे इहा जेका अंगनि अखरनि जी जेका गेम आहे उनखे थोरो सम्झण जी ज़रूरत आहे। ऐं एतिरो हीउ जेको इन जो मतिलबु आहे त गुडू वटां को बि पाणी पोखण लाइ नथो ॾिनो वञे। ऐं सिंध हुकूमत 3/4 ॾींहुं इहो ऐलान करे चुकी आहे त मथियां जेके इलाइक़ा आहिनि उते चांवर जो जेको आहे सो सारियुनि जो फसल न कयो वञे। सखर वटि इहो साॻियो पाणी जेको आहे 31,000 क्यूसिक आहे अॼु, ऐं मथीं वहिकिरो हेठियों वहिकिरो 11,150 क्यूसिक आहे। अॼु इहो जेको कोटड़ी वारी जेका पोज़ीशन आहे उहा 5,145 क्यूसिक आहे। ऐं हेठि डाउन स्ट्रीम में सिर्फ़ु 100 क्यूसिक्स पाणी, 100 क्यूसिक्स पाणी जेको आहे सो वञे थो। इन सूरत हाल में असांजो जेको लाड़ वारो हिसो आहे, सॼी सिंध जो जेको थर वारो हिसो आहे, उन्हनि सभिनी जी पोज़ीशन ॾाढी ख़राबु आहे। अॼु जेका पाणी जी विरासत आहे उहा बि ॾाढी दुखदायक हालत वारी आहे। असीं सिर्फ़ु गुज़ारिश एतिरी कंदासीं त सिंध हुकूमत खे इन ते स्टैंड वठणु खपे ऐं पंहिंजे आवाम, पंहिंजे माण्हुनि ऐं पंहिंजी वतन, पंहिंजे सूबे जे यानी जाइज़ मुतालबनि ऐं मफ़ादनि जो केयर करणु खपे ऐं वफ़ाक़ सां ॻाल्हाइणु खपे, इरसाक सां ॻाल्हाइणु खपे। जेको पंहिंजे हिसे जो पाणी आहे उहो वठणु घुरिजे, त जीअं इंसान ज़ात जी ऐं गॾोगॾु सॼी हयात जी, सॼी इन सिस्टम जी, इको सिस्टम जी, उन सॼी जी बहितरी थी सघे। आख़िर में बसि एतिरी गुज़ारिश कबी त असांजो चैनल डेली कल्याण सब्सक्राइब करियो ऐं असांजो पेज फेसबुक ते कल्याण जे नाले सां उनखे फॉलो करियो ऐं बेल आइकन जो बटन दॿायो।
तव्हां सभिनी जी महिरबानी।